वयो फर्श खां अर्श ते मोहतरम हबीबन जो मेराज अफजल उत्तम वयो फर्श खां अर्श ते मोहतरम वयो फर्श खां अर्श ते मोहतरम थियो हुकुम जिब्राइल खे ही रबी वठी अर्श ते आओ प्यारो नबी भूरल भांगे आयो अजे को भलारो फर्श खां वठी अर्श ताईं आ निर्मल जो नारो चढ़ी बिश्ती बोरा कते सैयद सुहारो सतन आसमानन जो जंहिं सैर कयो सारो नाले मिठो मुंहिंजो नबी आ निर्मल नियारो अर्ज कंहिं उम्मत वास्ते थियो साईं सो भारो कुछ तवजो कयो यारो त ॿुधायांव नात नबीअ जी थियो जिब्राइल खे हुक्म ही रबी वठी अर्श ते आओ प्यारो नबी वयो खिदमत में हाज़ुर पो जिब्राइल थी सजन के जगायो चुमे तैं कदम ओ सजन के जगायो चुमे तैं कदम हबीबन जो मेराज अफजल उत्तम वयो फर्श खां अर्श ते मोहतरम पुगो फर्श खां अर्श ते माहे लका उते सारा पर्दा हटाया वया अल्लाह ऐं महबूब जी थी पाण में मुलाकात मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं सुभाणे ला चवंदी जमात सुभाणे ला चवंदी जमात राज़ी थींदी रब जी ज़ात महबूब मुस्तफ़ा जो मिठड़ो नालो कनन ते आवाज़ उचे त पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलवात अल्लाह ऐं महबूब जी थी पाण में मुलाकात टे हदिया ॾिना महबूब खे उन रात खुदा जी ज़ात ख़ास उम्मत रहमत ले कई मालिक इनायात सूरत बकर जूं आखिरी आयतूं बाबरकात पंज वक्त नमाज तोहफे में अल्लाह ॾिनी उन रात पढ़ शहज़ादा सलवात मीर मिठे मन ठार ते पुगो फर्श खां अर्श माहे लका उते सारा पर्दा हटाया वया उते सारा पर्दा हटाया वया वडा नूरी मंजर हबीबन ॾिठा थियो मुस्तफ़ा ते खुदा जो करम थियो मुस्तफ़ा ते खुदा जो करम हबीबन जो मेराज अफजल उत्तम वयो फर्श खां अर्श ते मोहतरम वयो फर्श खां अर्श ते मोहतरम जमात रो सुभाणे जो आवाज़ ना आयो मां मौलूद में खुटायो